JG सरपरस्ती द इंटरनेशनल ह्यूमन राइट्स जस्टिस डिफेंडर्स ऑर्गेनाइजेशन मॉनिटरिंग करे रही है। मटियारी में ह्यूमन राइट्स जस्टिस ऑर्गेनाइजेशन पारा मटियारी ज़िले अंदर वधंदड़ मंशा के कारोबार कंदड़नि ऐं उन्हनि जी सरपरस्ती कंदड़ खिलाफ़ रैली कढी वई। बस स्टॉप ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन ताज हैदर दर्स, अब्दुल वहाब अब्बासी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ज़िले जे हर नंढे वॾे शहर ऐं ॻोठनि में खुले आम मेनकुड़ी, चर्स, हीरोइन, शराब समेत मुख़्तलिफ़ मंशियात जे विकिरो जारी आहे। मंशियात जे वाहिपी सबबि ज़िले जा हज़ारे नौजवान नशे जा आदी थी विया आहिनि, जंहिं सबबि ज़िंदगियूं तबाह थी चुकियूं आहिनि। अॻवाननि वधीक चयो त मेनकुड़ी वापराइण सबबि 6 माण्हू वात ऐं गले जे कैंसर सबबि हयातियूं विञाए चुका आहिनि। पर ज़िले जी पुलिस मंशियात फ़रोशनि ऐं वॾनि डीलरनि ख़िलाफ़ कार्रवाई करण में नाकाम वई आहे। मुज़ाहिरनि IG सिंध, DIG हैदराबाद ऐं SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त मटियारी ज़िले अंदरि मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।